सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। सलाम रमज़ान नशरियात में अवां सभिनी खे दिल जे तमाम ते गहराइन सां भली कार चवां थी। हमेशह जियां अवां जी मेज़बान शाज़िया करीम अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां ऐं उम्मीद कयां थी त अवां सभई बिल्कुलु ठीक ठाक खैरियत सां मज़े में फिटफाट हूंदो। ऐं ही जेका ट्रांसमिशन आहे यकीन कयो तमामु घणी पुरनूर ऐं पुरसहर नशरियात आहे, छो त हिन नशरियात में वेही करे असां तमामु सुठियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं ऐं सुठी ॻाल्हि करण बि सदक़ाए जारी आहे। इन करे पंहिंजे दिलि में जेका बि चङी ॻाल्हि हुजे, जेका अव्हां खे लॻे थो त जेकॾहिं ॿियनि सां वंडींदासीं, ॿियनि सां ओरींदासीं त उनजो बि भलो थी पवंदो, त उन ॻाल्हि खे दिलि में न रखंदा कयो, बल्कि उन इंसान सां या पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे साथियुनि सां ओरे छॾींदा कयो। अच्छा, दीन इस्लाम में इलाही शयूं अहिड़ियूं आहिनि जिन जो सख़्तीअ सां मना कयल आहे त इन्हनि में कम अज़ कम ख़यानत न कजो। अॼुकल्ह ईमानदारी सिर्फ़ु हिकिड़ो नालो रहिजी वियो आहे या हिकिड़ो लफ़्ज़ रहिजी वियो आहे, पर असांजे अंदरां ईमानदारी कॾो को रुख़सत थी वई आहे। हर मामले में अलाए छो असां बेईमानी कयूं था, चाहे रिश्ता निभाइणा हुजनि, कंहिं शइ जो एतिराम हुजे, या अॼुकल्ह महांगाईअ मां ॾिसो था उन शयुनि में, यानी कि जेका शइ तोड़जे थी उन में बि जेकॾहिं ज़रे बराबरि बि हिसाबु थिए थो त उनजो बि ॾींहुं आख़िरत असां सभिनी खां पुछाणो थींदो। इहे सभई शयूं असांखे ख़बर आहिनि ऐं इहे शयूं ॻुझ में बिल्कुलु कोन आहिनि, या अहिड़ी बि का ॻाल्हि कोन आहे त असांखे कंहिं सम्झायूं कोन आहिनि। नंढपण खां वठी किताबुनि में पढ़ंदा अचूं पिया, वॾड़नि खां हमेशह ॿुधंदा अचूं पिया, ऐं जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स थींदा आहिनि त उते अहिड़ियूं ॻाल्हियूं ज़रूरु कयूं वेंदियूं आहिनि त जेको बि कमु कयो पूरी नेक नियतीअ सां ऐं ईमानदारीअ सां कयो। ऐं दीन इस्लाम ख़ासि करे ईमानदारी जो ई दर्स ॾिनो आहे, जंहिं मोहब्बत जो दर्स ॾिनो आहे ईअं ईमानदारी जो दर्स ॾिनो आहे। ईमानदारी सां छा थींदो आहे त ॿिए कंहिंजो हक़ ग़ज़ब न थींदो आहे, या ॿिए कंहिंजो हक़ बिला वजह उन खां खसियो न वेंदो आहे। त इन करे पंहिंजे हक़नि जो ख़्यालु रखो था त पोइ ॿियनि जे हक़नि जो बि ख़्यालु रखो ऐं ॿियनि जे हक़नि जो एतिराम करणु तमामु घणो ज़रूरी आहे। इन पैगाम सां, इन मैसेज सां नशरियात खे बाक़ाइदा अॻिते वधाईंदासीं। ऐं ही नशरियात तव्हां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी वारनि जे सहकार सां। ऐं करशी जामे शीरी तमामु बहितरीन मशरूब आहे, सहरी हुजे या इफ़्तारी हुजे, ॿिन्हिनि में तमामु घणो इस्तेमालु थींदो आहे, या आम रूटीन में बि जॾहिं गर्मियूं ईंदियूं आहिनि त पोइ करशी जामे शीरीन जो इस्तेमालु तमामु घणो वधी वेंदो आहे। रिफ्रेशिंग ड्रिंक आहे ऐं अॼुकल्ह फोटे जो फ्लेवर बि अवेलेबल आहे, तव्हांखे जेको पसंदि हुजे अव्हां उनजी चूंड करे सघो था। उनखां पोइ टेलीनॉर 4G वारनि जो सहकार हिन नशरियात खे अॻिते वधाइण में हासिलु आहे। ऐं अॼु जे माई स्पीड में ॻाल्हायां पई, ईअं इंटरनेट जी बि ज़रूरत ईअं ई पए थी त उहा बि तेज़ हुजे, स्पीड सुठी हुजे, त पोइ अव्हां इंतख़ाब करे सघो था टेलीनॉर 4G जो, ऐं कुझु लम्हनि में, कुझु सेकेंड्स में अव्हां जुड़ी सघो था पंहिंजनि सां ऐं दुनिया सां। उनखां पोइ वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। सुठो घरु खपे, प्राइम लोकेशन ते खपे, या सुठी क़ीमत में खपे, या मुनासिब कर्ज़े ते खपे, त पोइ अव्हां रुजू कयो। जेकॾहिं हैदराबाद में अव्हां घरु वठणु चाहियो था त वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि सां अव्हां ताउन करे सघो था, उन सां रुजू करे सघो था। उनजे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। उनखां पोइ सहकार हासिलु आहे हिन नशरियात खे अॻिते वधाइण में सुरहाण प्रीमियम गोल्डस चांहि वारनि जो। सुरहाण वारनि जो चवणु आहे नवां रिश्ता जोड़े, ऐं वाक़ई चांहि खां बिना त नवां रिश्ता जुड़ी नथा सघनि। माना को महिमान ईंदो आहे त यकीननि सभ खां पहिरियों उन खां इहो ई पुछंदा आहियूं त चांहि पीअंदो, या अव्हां जे लाइ कंहिं थधे जो इंतज़ामु कयो वञे, त महिमान बि चवंदा आहिनि अबा चांहि, छो त चांहि वक़्त जी हिकिड़ी अहम ज़रूरत आहे। त सुरहाण प्रीमियम गोल्डस वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। उनखां पोइ रूह अफ़ज़ा वारनि जो सहकार हिन नशरियात खे अॻिते वधाइण में हासिलु आहे। ऐं रूह अफ़ज़ा तमामु सुठो मशरूब आहे ऐं सालनि खां वठी असांजे घरनि में इस्तेमालु थिए पियो, ऐं सिहत बख़्श पिणु आहे। तव्हां रूह अफ़ज़ा जो इंतख़ाब बि करे सघो था। उनखां पोइ ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। ऐं ऑलपर्स क्रीम हाणे नई पैकिंग में बि दस्तियाबु आहे ऐं ताज़े खीर मां तयारु कई वेंदी आहे।
ऑलपर्स क्रीम घाटी ऐं मज़ेदार आहे छाकाणि त उहा उन्हनि मेहनि ऐं गउनि जे खीर मां तयारु कई वेंदी आहे जिन जी असां पालना ऐं परवरिश घर में कंदा आहियूं त उन जो खीर तमामु सुठो हूंदो आहे, मिठो हूंदो आहे, घाटो हूंदो आहे, उन में का मिलावट कोन हूंदी आहे। ऑलपर्स क्रीम अवां सुबुह जे नाश्ते में इस्तेमालु करे सघो था, पराठे सां खाई सघो था, डबल रोटी सां खाई सघो था, माखी में मिलाए खाई सघो था, या जंहिं शइ में अवां इस्तेमालु करणु चाहियो, जंहिं शइ सां अव्हांखे ज़ाइको सुठो लॻे क्रीम जो, अवां इंतख़ाब करे सघो था ऑलपर्स क्रीम जो। ऐं ऑलपर्स क्रीम अव्हां केक में इस्तेमालु करे सघो था। ईद अचण वारी आहे, कस्टर्ड बि तयारु थींदो, ट्राइफल बि तयारु थींदी ऐं ॿिया मिठा बहितरीनु मिठियूं डिशिस तयारु थींदियूं, त उन में बि अव्हां ऑलपर्स क्रीम जो इस्तेमालु करे सघो था। ऐं ऑलपर्स क्रीम ख़ासि करे रमज़ान ऐं ईद जे मौक़े ते तमामु घणी इस्तेमालु थींदी बि आहे ऐं इस्तेमालु करणु बि खपे। मतिलबु गोश्त कढ़ाई पचाइणी आहे या चिकन कढ़ाई पचाइणी आहे या कोरमे में भी ऐड करे सघो था जेकॾहिं तव्हांखे क्रीम जो ज़ाइको पसंदि आहे त। ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं हिते ऑडियंस बि मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, अव्हां सभिनी खे भली कार चवां थी। वॾा वड़ अव्हां सभिनी जा जो ख़ासि वक़्तु कढी अव्हां हिते आया आहियो ऐं सहकार महिमाननि जो बि हूंदो आहे। महिमाननि खां बिना हीअ नशियात अॻिते नथी वधी सघे ऐं यकीनन महिमान हूंदा आहिनि त उन्हनि सां सुठी असांजी कचहरी थींदी आहे, रोज़े जे हवाले सां, रमज़ान जे हवाले सां ऐं आम ज़िंदगी जा जेके मामला आहिनि उन हवाले सां। त अॼु जेके शख़्सियतूं हिते कही आयूं आहिनि उनजो तारुफ़ कराईंदी हलां, छो त वक़्तु इलाही घटि हूंदो आहे ऐं दिलि चवंदी आहे त कचहरी इलाही कजे। पहिरीं जेका शख़्सियत मौजूदु आहे हिन नशियात में माशाल्लाह उन्हनि जी MA थियल आहे इस्लामियात में ऐं MA अरबी में थियल आहे। मोहम्मद अफ़ज़ल मंसूरी साहब मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, अव्हां खे भली कार चऊं था। ईअं वॾा वॾा अव्हां जा अव्हां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आया आहियो। जी व्यूवर्स, उन खां पोइ जेका शख़्सियत आहे उनजो तालुक़ु आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां। उन खां अलावा अॻूणी प्रेसिडेंट आहे वुमेन विंग सिंध जी, लेक्चरर रही आहे इंग्लिश में, यानी कि इंग्लिश ते माशाल्लाह महारत रखनि थियूं। उन खां पोइ एक्स प्रेसिडेंट लेडीज़ काउंसिल कॉप्स इस्तंबुल में बि उहा रही आहे ऐं पहिरीं एशियन ख़ातून खे इहो एज़ाज़ हासिल आहे त उहा इस्तंबुल में माशाल्लाह लेडीज़ काउंसिल जी प्रेसिडेंट रही आहे। भली कार चऊं था मोहतरमा नुसरत वाहिद साहिबा के। अस्सलाम वालेकुम, कैसे मिजाज हैं आपके? अल्लाह का शुक्र। और माशाल्लाह रमज़ान का नूर दिख रहा है मुझे तो खैरियत से हैं आप? जी अल्हम्दुलिल्लाह। बहुत शुक्रिया, आपने खास टाइम दिया आज रमज़ान के एक हफ्ते हवाले के लिए हम से। लोग यहाँ पे आए हैं इस्लामाबाद से, अभी यहाँ पहुँचे हैं, तो बस यही है कि और बहुत शुक्रिया कि आप कराची आई और हमें वक्त दिया। तो आपसे आज बहुत सारी बातें होंगी रमज़ान के हवाले से और आपकी जो एक्टिविटीज़ हैं उनके हवाले से। ऐं व्यूवर्स, उन खां पोइ तमामु सुठे आवाज़ जी मालिकाणी अदीनात खां मौजूदु आहे सईदा आलम। अस्सलाम वालेकुम, बाबा अव्हां खे भली कार चऊं था ऐं वॾा वॾा अव्हां जा अव्हां हिते कही आहियूं। उन खां पोइ मोहतरम अली हुसैनी साहब मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, अव्हां खे भली कार चऊं था। ऐं साईं जन जो आवाज़ बि माशाल्लाह जॾहिं अव्हां ॿुधंदो त अव्हांखे उहो सहर यकीनन महसूसु थींदो। सभ खां पहिरियों अदी सईदा आलम हिते मौजूदु आहे त मां चाहींदसि नशियात जो बाक़ाइदा आगाज़ हमदे बारी ताला सां कयो वञे। त अदी सईदा बिस्मिल्लाह। तेरी शान अम्मा नवालहु अल्लाहु जल्ला जलालहु अल्लाहु जल्ला जलालहु। तेरी शान अम्मा नवालहु अल्लाहु जल्ला जलालहु अल्लाहु जल्ला जलालहु। तेरे नाम पर मेरे खुदा मेरा दिल फिदा, मेरी जान फिदा, मेरी रूह की है यही ग़िज़ा। तेरा नाम लब पे रहे सदा, तेरा नाम लब पे रहे सदा। हो तेरी रज़ा मेरी आरज़ू, हो तेरी रज़ा मेरी आरज़ू।
जलालहू अल्लाहु जल्ला जलालहू। तुझे बेनियाज़ी का वास्ता हो कबूल मेरी ये इल्तिजा के बराए अहमद मुज्तबा हो मुआफ़ मेरी हर एक ख़ता हो मुआफ़ मेरी हर एक ख़ता। सर हश्र रह जाए आबरू सर हश्र रह जाए आबरू अल्लाहु जल्ला जलालहू अल्लाहु जल्ला जलालहू। तेरी शान अम्मा नवालहू तेरी शान अम्मा नवालहू अल्लाहु जल्ला जलालहू अल्लाहु जल्ला जलालहू अल्लाहु जल्ला जलालहू। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं बाक़ाइदा रूह जी ग़िज़ा जंहिंखे चइबो आहे न, उहा रूह जी ग़िज़ा अव्हां जे आवाज़ ऐं अव्हां जे अक़ीदत असां ताईं पहुचाए छॾी। त माशाअल्लाह तमामु सुहिणो ऐं तमामु मिठड़ो आवाज़ आहे अव्हां जो। मालिक अञा अव्हां जे आवाज़ में मुसरत भरे, अञा वधीक सुठो ठाहे त जे अञा वधीक समातुनि ते ऐं सातुनि ते सहर तारी करे। वॾा वॾा अव्हां जा। ऐं ग़ालिबन अव्हां जो नालो मां ग़लति वठी वियो। फ़क़ीर मोहरम अली फ़क़ीर मोहरम अली। माज़त ख़्वाह आहियां अव्हां खां, कॾहिं कॾहिं ईअं बि थी वेंदो आहे। सो बहरहाल नुसरत साहिबा, आजकल क्या रमज़ान में क्या एक्टिविटीज़ हैं आपकी? एक्चुअली अभी तक तो सेशन हो रहा था हमारा, असेंबली में थे तो लास्ट संडे को फारिग हुए हैं आप समझे। अब फिर 21 से दोबारा शुरू हो गया। तो जो दिन यहाँ पे मिले कराची में वो थोड़ा सा फैमिली के साथ गुजारा, बाकी टॉक शोज़ में गुजार देते हैं। कुछ चैरिटी के काम थोड़े बहुत किए, कुछ ये चैरिटी बैग्स वगैरह ये वो। नाकोट सिटी है, आप शायद जानती होंगी, वहाँ पर मैंने थोड़ा बहुत करवाया अरेंज किसी तरह। तो बस थोड़ा थोड़ा लगा हुआ है, जिंदगी गुजर रही है। चैरिटी में क्या खास हो रहा है इस बार, इस रमज़ान में क्या? देखिए मेरा अपना हमेशा से ये है कि मैं चैरिटी बैग्स बनाती हूँ। अच्छा। और रमज़ान पैकेज के तौर पे वो मतलब लोगों को देती हूँ। तो पहले तो यही होता था, नीलम कॉलोनी से बुला लिए, सिविल लाइन से बुला लिए लोग। लेकिन इस दफ़ा मैंने सोचा कि यहाँ कराची में तो बहुत लोग हैं जो करते हैं, बहुत ज़्यादा लोग हैं जो इस किस्म के काम कर रहे होते हैं। अंदरून सिंध में रेयरली कोई जाता है या करता है। तो मुझे रिक्वेस्ट आई वहाँ से, नाकोट सिटी है थर के पास। तो मैंने कहा ठीक है आप लोग कर लें, मैं तो सिर्फ एक काम कर सकती हूँ कि यहाँ से भेज दूँ। तो मैंने पैसे भेज दिए, वो उन्होंने अरेंज किया और बहुत अच्छा माशाल्लाह गया, बहुत अप्रिशिएट किया वहाँ पे लोगों ने। क्योंकि इतने दूर दराज इलाकों में कोई नहीं जाता। वो कहते हैं कि जी हम रिक्वेस्ट करते भी हैं तो लोग हमें ब्लॉक कर देते हैं, फ़ोन का जवाब नहीं देते। तो पहली दफ़ा ऐसा हुआ है कि असल में क्या है कि हमारे यहाँ शौक ज़्यादा हो गया। पता है कि जी यहाँ पे वीडियोस बनते हैं, सोशल मीडिया पर जाते हैं, तो ये सारी चीज़ें भी मतलब मुझे बड़ी हैरत होती है कि ये महीना सब्र का है और रहमतों का, बरकतों का है, लेकिन उसके बावजूद हमें ये दिखाना होता है कि हमने ये काम हमने किया। बिल्कुल बिल्कुल। इसको, इस अमल को आप किस तरह लेते हैं? मेरा देखिए हमेशा से ये है कि जब भी मैंने किया, अपनी बड़ी बोल नहीं बोल रही मैं, लेकिन जब भी मैंने कोई काम किया, जैसे ख़वातीन को मशीनें देना, मस्जिद में पंखे लगवाना या उनको टेबल्स देना, बैठने के लिए स्टूल वगैरह, या हमारे स्कूल थे इस तरह के जिसमें मैं बहुत पार्टिसिपेट कर रही होती थी, टेक्निकल स्कूल जिसमें बच्चों को सिलाई कढ़ाई ब्यूटिशियन का कोर्स इस तरह की चीज़ें। तो मुझे कभी नहीं होता था कि मेरी कोई तस्वीर खींचे या तस्वीर आए। तो अभी भी जैसे मैंने किया तो मैंने उसको मना किया था, मैंने कहा कुछ नहीं करना, लेकिन बहरहाल उसकी मर्ज़ी, उसने एक पैराफ्लेक्स बना के और उसमें तस्वीरें लगा के
दे दिया लोगों को। लेकिन बाहर मेरी कोशिश ये थी कि ना किसी को ना ही पता चले। हमारे एक और हैं बहुत अच्छे हैं, मैंने आफ्ताब सिद्दीकी साहब, वो भी बिल्कुल खामोशी से करते हैं, कोई तस्वीरें कोई इस तरह की चीज़ उन्होंने मना किया हुआ है, लेकिन वो बेइंतहा पैसा माशाल्लाह क्योंकि खर्च दीन में कर ये रहे होते हुक्म हैं है गरीब। कि एक हाथ से इससे दो दो दूसरे दूसरे को को पता खबर ना हो। नहीं बिल्कुल बिल्कुल। लेकिन हम कहते हैं कि एक को भी पता चले दूसरे को भी पता चले कि हमने ये काम कर दिया। और दूसरा ये होता है हमारे यहाँ बहुत ज़्यादा, मैंने देखा है पीटीआई का मुझे नहीं एग्जैक्टली इतना अंदाज़ा, लेकिन बाकी जमातों में भी लोग फंड लेते हैं, गवर्नमेंट से ले लिया, लोगों से ले लिया, हर एक से रिक्वेस्ट की, और फिर अपने नाम से करते हैं। तो मुझे इस चीज़ से बहुत ज़्यादा चिढ़ चढ़ती है कि जब आप खुद नहीं कर सकते तो अपना नाम क्यों लगा रहे हैं। आप एक मीडिया बन रहे हैं ना, आप किसी से लेके किसी को दे रहे हैं, Right. तो उसमें अपने ऊपर क्रेडिट मत लें, बल्कि आप उन तमाम लोगों का अगर नाम ले सकते हैं तो लें, नहीं तो किसी का भी नाम ले और अपने आप को और ये- इस तरह ये आगे भी- प्रोजेक्ट ना करेंगे मैंने किया। ये भी एक तरह से बेईमानी के एक किस्म है। बिल्कुल, कि आप why बेईमानी not? करते हैं, आप अमानत हाँ, में ख़यानत बिल्कुल। करते हैं। सो मोहम्मद अफजल साहब, भला इहो बेईमानी अॼुकल्ह वधंदी थी वञे, मज़हब में छा हुकुम आहे इन हवाले सां, त बेईमान जी सज़ा छा आहे? सभिनी खां पहिरीं त मां सिंध टीवी वारनि जो शुक्रिया अदा करणु चाहींदुमि ऐं मुबारकबाद पेश कंदुमि वॾा त इहे वॾा बहितरीनु सिलसिलो हलाई रहिया आहिनि, जंहिंजे ज़रिए रमज़ान ऐं नेकी इन जी आगाही जो सिलसिलो हली रहियो आहे। ॿिए नंबर ते हाणे अचूं था अमानतदारी, बेईमानी, ईमान ईमानदारी जो केतिरी ज़रूरी आहे? जी ईमान जो जुज़ आहे, लेकिन हीअ जंहिं वटि आहे त उहो यकीन मोमिन सही माना में मोमिन आहे ठीकु। ऐं उन मतिलबु इस्लाम खे सम्झो ऐं उन ते अमल करे रहे थो। बेईमानी जो इस्लाम सां तालुक़ु न आहे। अगरि जेको माण्हू इन सिलसिले सां हले थो त उहो पंहिंजी आक़िबत ख़राबु करे थो ऐं उनखे खपे त उहो इन मामले खे परे करे ऐं पंहिंजे पाण खे ईमानदारी वारो रवैयो इख़्तियार करे। ठीकु, पर अॼुकल्ह मां वरी शौक़ वारी बि ॻाल्हि थी त माना कंहिंखे ॾियणो आहे त ॿुधाए ॾियणो आहे, त मज़हब में छा हिन जी ममानत आहे? मज़हब इन हवाले सां छा थो चए? जी बिल्कुलु, थोरी देरि पहिरीं तव्हां इन ते हदीस मां पेश हल्की कई। फुल्की रोशनी विधी। जी जी, त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे त ईअं ख़र्च कजे जो हिकु हथु ख़र्च करे त ॿिए हथ खे ख़बर न पवे, त यकीनन हीअ सही ॻाल्हि आहे। ऐं असल में ख़र्च करणु या हिननि सभिनी जो कंहिं बि इबादत जो हिकिड़ी त ज़ाहिरी सूरत हूंदी आहे, ॿियो वरी उनजो मक़सदु हूंदो आहे। मक़सदु इन सभिनी जो मक़सदु जेको आहे उहो आख़िर जे फलाह आहे, अलाह जी रज़ा आहे। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पंहिंजी हाणे फरमायो आहे त हीअ रियाकारी जे ज़िम्मनि में अचे थो ऐं रियाकारी त शिरक जहिड़े वॾे गुनाह जे बराबरि आहे। त हाणे शिरक जी त मग़फ़िरत ई न आहे, सो इहो मतिलबु इलाही ठीकु। ऐं ख़ासि करे हलो भला आम ॾींहंनि में त वरी कॾहिं कॾहिं शयूं दरगुज़र बि थी वेंदियूं आहिनि, पर हिन माह मुक़दस में जिथे अव्हांखे नफ़ल जो जेको सवाबु आहे उहो फ़र्ज़ जे बराबरि आहे, फ़र्ज़ जो सवाबु अञा वधी थो वञे, माना नंढड़ियुनि नंढड़ियुनि नेकियुनि जो जेको सवाबु आहे उहो असांखे 10 गुना मथे थो मिले हिन माह मुक़दस में। जी, ऐं हिन महीने में जेकॾहिं वरी माना इहा ई बेईमानी पई हले, उहो ई शौक़ पियो हले, त इन शयुनि खे कीअं डिस्क्राइब कंदा? हाणे ॾिसो, जंहिं शइ जो जेतिरो वॾो मतिलबु मर्तबो हूंदो आहे, जेतिरी अज़मत हूंदी आहे, उन जे अगेंस्ट वञण जे करे पोइ एतिरो ई गुनाह ऐं एतिरी मतिलबु सज़ा बि थींदी आहे। जीअं मस्जिद अल हराम में नमाज़ पढ़ण जो दर्जो जेको आहे 1000 नमाज़नि जे बराबरि आहे, बराबरि हूंदो आहे। ऐं ईअं ई रमज़ान अल मुबारक जो हिकिड़ो नफ़ल फ़र्ज़ जे बराबरि ऐं फ़र्ज़ 70 फ़राइज़ जे बराबरि। सो अगरि जे इन जे दौरान अगरि जेको बुरो अमल करे थो, ॾिसो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी शरीयत जे ज़रिए, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान मजीद जे ज़रिए रमज़ान उल मुबारक जो हिकिड़ो माहौल सॼो ॾिनो आहे। त ही अगरि जे पाण ॾिसूं त मंथली कोर्स आहे, रूहानी बि जिस्मानी बि। जिस्मानी हिसाब सां बि माण्हू फिटफाट थी थो वञे रमज़ान जे करे, ऐं ईअं ई पाण ॾिसूं त रूहानी तौर ते बि तरबियत थी थिए, बुरायूं ख़तमु थी थियूं, नेकियूं परवान थी चढ़नि। त ईअं इन में अगरि जेको मतिलबु बुराई वारे पासे वञे थो त पोइ लाज़िम आहे, माना उनजो गुनाह आहे। जी बिल्कुल सही। अदी नुसरत भी मौजूद है। नुसरत साहिबा, कुछ ज़रा बचपन में जाते हैं, बचपन में रमज़ान किस तरह गुजरता था? और मुझे याद है कि एक हज़रत होते थे जिनकी ड्यूटी होती थी उठाने के लिए, तो वो कोई टीन का डिब्बा होता था वो बजाते थे और बड़े ज़बरदस्त अंदाज होते थे जगाने के। जी, तो कुछ शेयर करना चाहेंगी बचपन की यादें, बचपन के रोज़े? मेरा बचपन जो गुजरा है ना बहुत इस हिसाब से डिफरेंट है कि इट्स नॉट सिटी, कैंट एरिया था। और कैंट एरिया में आपको पता है बहुत रेगुलर चीज़ें होती हैं, बहुत डिसिप्लिन के साथ। तो वहाँ पे
آرڈننس فیکٹریز میں وسل ہوتی تھی. پہلی وسل ہوگی, پھر دوسری وسل ہوگی, پھر تیسری ہوگی کہ لوگوں کو جگانے کے لیے. یہ جو ڈول وغیرہ جو پیٹتے ہیں آج کل بھی ہمارے اسٹریٹ میں سے گزرتے ہیں صبح. جی نہیں آج بھی ہمارے ایریا میں سے گزر رہے ہوتا ہے. یہ چیزیں وہاں پہ نہیں تھیں, اس کی اجازت نہیں تھی, کیونکہ وہ چونکہ کینٹ ایریا تھا تو وہاں پہ اس طرح کا کوئی کام نہیں ہو سکتا تھا. تو بہرحال امی آ کے اٹھاتی تھی شیری بنا کے. پھر اس کے بعد مجھ سے جو امیجیٹ بڑی بہن ہے وہ بہت ہی شی از ویری ویری کائنڈ ہارٹیڈ. میں چھوٹی تھی گھر میں سب سے, شاید اس لیے بہت میرے لاڈ اٹھائے جاتے تھے کہ وہ کم از کم 5-6 دفعہ آتی تھی مجھے اٹھانے میں. ٹائم ہو گیا, ختم ہو جائے گا, پھر کھا نہیں سکو گی. تو پھر اس طرح اٹھ کے میں سیری کر کے اور جلدی سے نماز پڑھی, پھر فوراً سو گئی. تو کام سے کوئی تعلق نہیں تھا, کسی قسم کی تیاری سے کوئی تعلق نہیں تھا. تو افطاری میں فرمائشیں ہوتی تھیں کہ آج میرے لیے پکوڑے بنا دیں. پکوڑے لازمی ہونے چاہیے تھے. جس طرح ناشتے میں آپ بلائی کا ذکر کری تھی نا, تو بلائی اور چینی یہ میری زندگی کا فیوریٹ ابھی تک ہے. اگر بالکل کیا بات, وہ پراٹھے کے ساتھ بلائی چینی ضرور کھانی ہے. اینڈ جو چیز رکھی ہے اس کی کوئی اہمیت ہی نہیں ہے, وہ بلائی چینی. تو ناشتہ بھی میرا اسی سے, شہد ہوگا, یہ ہوگا. گھر کا شہد ہوتا تھا بہت ہی زبردست, 2 بڑی مکھیوں کے اور 1 چھوٹی مکھی کا چھتا لگتا تھا ہمارے گھر میں, تو اس کا بالکل اصلی شہد. تو بہت مزیدار زندگی گزری, بہت اوریجنل چیزوں کے ساتھ. گھر کی سبزی, گھر کا اس دور میں مطلب کوئی ڈفرینس آپ نے دیکھا یا ابھی تک لگتا ہے کہ چیزیں وہی ہیں؟ نہیں بالکل نہیں. اب تو کوئی بھی چیز خالص ہے ہی نہیں. یعنی دودھ آپ بازار سے چاہے ڈبے کا منگوا لیں چاہے کھلا منگوا لیں, آپ کو یقین ہی نہیں ہوتا کہ یہ اصل میں دودھ ہے. دودھ پی رہے ہیں, ہاں دودھ پی رہے ہیں, یہ ڈٹرجنٹ کا بنا ہوا کوئی چیز پی رہے ہیں. اتنی زیادہ انسرٹنٹی ہوگی, اتنی زیادہ چیزیں ملاوٹ ہو گئی ہے کہ وہ دودھ آتا تھا, بھینس کا باڑا تھوڑا سا دور تھا وہاں سے, وہ جیسے ہی دودھ نکالتا تھا لا کے فوراً ہم لوگوں کو گرم دودھ دیتا تھا. تو اس کی بلائی بھی اتنی موٹی ہوتی تھی, اسی لیے میرے خیال میں بچپن سے مجھے بہت زیادہ شوق ہے بلائی کا. بالائی تبھی آپ کو بڑی پسند, بہت زبردست. بلا سیاست میں آج کل کیا چل رہا ہے؟ سیاست میں آج کل آپ کی رمضان پیکیجز کو رمضان میں ہی رہنے دیں. نہیں لیکن تھوڑا سا بتائیں کہ بھائی آج کل کیا چل رہا ہے, مطلب کیونکہ ہمارے لیے رخ آج کل بڑے بدلتے جا رہے ہیں, بہت زیادہ ڈیفیکلٹ ہو گیا ہے ہمارے لیے بھی اور عوام کے لیے بھی, کیونکہ مہنگائی بہت زیادہ بڑھ گئی ہے جس کا کسی نے تصور نہیں کیا تھا. آج بھی ایک صاحب بہت پڑھے لکھے بیٹھے ہوئے کہہ رہے تھے کہ اچھا تھا کہ نون لیگ کی حکومت کنٹرول تو کرتی تھی. دیکھیں وہ کنٹرول کرتی تھی, ضرور کنٹرول کرتی تھی, لیکن کیا کیا اس نے کہ اتنا قرضہ لیا اور اتنا قرضہ لیا اور اس کو پے نہیں کیا, جس کی وجہ سے ہم گرے لسٹ میں آ گئے. وہ جو پیسہ لیا گیا وہ ان جگہوں پہ استعمال نہیں ہوا جہاں پہ استعمال ہونا چاہیے تھا, جس سے ملک کی اکانومی بہتر ہوتی. اب آج جو کچھ بھی خان صاحب کر رہے ہیں, جتنے بھی مشکل میں ہیں بیچارے, ان کا صرف یہ ہے کہ کسی نہ کسی طرح اکانومی کو اسٹیبل کر دیں. اس کے لیے چاہے لوگوں کے آگے گئے بیچارے, قرضہ تک انہوں نے لیا, انہوں نے کہا تھا کہ میں خودکشی کر لوں گا. تو میرے خیال میں اپنی انا کی خودکشی تو وہ کر چکے ہیں, ایگو کی خودکشی وہ کر چکے ہیں کہ اپنے عوام کے لیے, اپنے لوگوں کے لیے وہ IMF کے پاس گئے, ان سے معاہدہ کیا. لیکن ایک چیز معذرت کے ساتھ کہ عوام اس وقت مجھے خوش نہیں دکھائی دے رہی, خاص کر جو ایک لوور کلاس. بالکل لوور کیا مڈل بھی ہر ایک کا ایک ہی حال ہے, کچھ بھی خریدنا ممکن نہیں ہے. بالکل ایسا ہوا ہے, بالکل. کیونکہ دیکھیں جب ڈالر کو لوگ چھپا لیں گے, ڈالر کو کاروبار سے نکال لیں گے, تو وہ آٹومیٹکلی اس کی ڈیمانڈ بڑھ جائے گی, روپے کی قیمت نیچے آ جائے گی. تو یہ ہمارے لوگوں نے کیا ہے. یہ ایک اسٹاک ایکسچینج میں جو بہت بڑے بڑے جائنٹس ہیں, ان کا بھی بہت زیادہ اس میں قصور ہے کہ ڈالر کو انہوں نے فلو نہیں دیا. اس کی وجہ سے ایک دم ڈالر کی قیمت اوپر گئی ہے اور پیسے کی قیمت نیچے آئی. پچھلے 10 سال میں جو 50 روپیز میرے خیال سے بڑھے تھے, اور اب یہ 10 مہینے میں اچانک 50 کا بڑھ جانا, بالکل تو یہ ایسا ہوا ہے. بڑی شاکنگ نیوز ہے. اس کے لیے بس ہمیں یہ ہے کہ تھوڑا سا صبر کرنا ہے. خان صاحب یہی کہہ رہے ہیں کہ 2 سال کا مجھے ٹائم دیں تاکہ میں اکانومی کو ایک جگہ پہ لے آؤں. اور ماشاءاللہ وہ آپ یہ دیکھیں کہ PIA ریلوے یہ بے انتہا نقصان میں جا رہی تھی, اب دونوں PIA اسٹیبل ہو گئی ہے اور ریلوے منافع دے رہی ہے. تو اسی طرح انشاءاللہ باقی ساری جتنی ریڈیو پاکستان ہے, PTV ہے, موٹر وے کو 4 دفعہ, ہر محکمے کو ان لوگوں نے 4 دفعہ گروی رکھ دیا اور وہ سارا پیسہ کھا گئے. یہ نہیں کہ جس کام کے لیے آپ بیچ رہے ہیں اپنے ملک کی پراپرٹی کو, اس کو کم از کم اس پروجیکٹس میں تو لگائیں جس کے لیے بیچ رہے ہیں. تو یہ بہت بڑی بڑی بیماریاں ہوئی ہیں جو عوام کے لیے, بیچاری کے لیے سمجھنا اس لیے ممکن نہیں ہے کہ کون اس کی گہرائی میں جائے گا اور اسے پتہ چلے گا. صرف عوام کو چاہیے کہ ان کو ریلیف مل جائے تھوڑا بہت,
کہ ان کے لیے آسانی ہو اصل میں جائے. بیسکلی میرا سوال یہی تھا کہ یہ ریلیف جو ایک مڈل کلاس یا اس سے بھی لوور کلاس آتا ہے, کیونکہ ان کے لیے زندگی بسر کرنا اب بہت اب کیا کمپلیکیٹڈ, پہلے بھی بہت ایسے ہی مشکل تھا. ہوتی میں جا تو رہی ہے, لیکن پھر بھی کچھ چیزیں بہتر تھیں, لیکن اب تو میں نے جوائن کی PTI اور 2012 سے میں سندھ جا رہی ہوں. آپ یقین کیجئے جب ہم جاتے ہیں سڑکوں پہ, آپ 1 میل کے اس میں 3 دیکھیں گے عورتیں اور ساتھ ہی ان کے ساتھ بچے. وہ مٹی, اتنی مٹی ان کے اوپر پڑ رہی ہوتی ہے اور بھیک مانگ رہی ہوتی ہے کہ مجھے سمجھ نہیں آتی کہ بچے کتنا عرصہ زندہ رہتے ہوں گے. 2, 2.5, 3 سال کے بعد موسٹ پرابلی وہ فوت ہو جاتے ہوں گے. اس قدر مٹی میں آپ کھڑے ہو کے بھیک مانگ رہے ہیں, کون کتنا دے گا؟ جاتے جاتے کوئی شاید 1 روپیہ پھینک جائے. یہ غربت کا وہ عالم ہے جو آپ جا کے دیکھیں تو آپ حیران رہ جائیں. تھر میں گئی ہوں 16 میں, ہماری شروع ہونی تھی ڈسٹریبیوشن کوئی 10 یا 11 بجے, صبح 4 بجے سے لوگ آ کے باہر بیٹھے ہوئے تھے. تو یہ حالات جو خراب ہوئے ہیں ایکچوئل اس میں ہماری حکومت کا قصور نہیں ہے. بار بار ہم ایک بات کرتے ہیں کہ لوگوں کو یہ چیز سمجھنی چاہیے کہ ہمارا قصور نہیں ہے. یہ جو پچھلی حکومتیں تھیں جو کر کے چلی گئی ہیں اس کا بھگت رہے ہیں ہم سب لوگ مل کے. آپ کی اچھی بات یہ ہے کہ کتنے بھی تلخ سوالات کیوں نہ ہو, آپ بڑی بخوبی اور خوش اسلوبی کے ساتھ ان کا جواب دیتی ہیں. شکریہ. اور ایک اچھے پولیٹیشین کی یہی ایک بات ہے کہ کم از کم, چونکہ عوام, میں یہ سوال اپنی طرف سے نہیں کر رہی ہوں کیونکہ میں بھی عوام کا حصہ ہوں, اور لازمی سی بات ہے کہ جب ایمانداری کی بات نکلتی ہے تو عوام سب سے پہلا سوال یہ پوچھتا ہے کہ بھئی ہم نے کون سا جرم کر دیا کہ یہ ساری سچویشنز ہو رہی ہیں. تو بہرحال امید پہ دنیا قائم ہے, اور بہت شکریہ. خان صاحب مایوس نہیں کریں گے انشاءاللہ دیکھتے ہیں, تھوڑا انتظار اور صحیح. ویسے بھی کہتے ہیں کہ صبر کا پھل بڑا میٹھا ہوتا ہے. بہت شکریہ کہ آپ نے خاص ٹائم دیا. آپ کی کچھ ذاتی ایکٹیویٹیز بھی یقیناً ہیں, تو آپ کو کہیں جانا بھی تھا. تھینک یو سو مچ کہ آپ نے خاص ٹائم دیا. ویورز باقی जेके महिमान आहिनि उहे हिन नशियात में असां सां गॾु ई हूंदा. हीअ नशियात मां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे. करशी जामे शीरी, टेलीनो 4G, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद, सुरहान प्रीमियम गोल्डस, रूह अफ़ज़ा ऐं ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार सां. मिलूं था मुख़्तसिर ब्रेक खां पोइ. سلام رمضان رمضان رمضان, سلام رمضان رمضان رمضان, سلام رمضان رمضان رمضان, سلام رمضان رمضان رمضان. अफ़्तार ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक. سلام رمضان رمضان رمضان, سلام رمضان رمضان رمضان, سلام رمضان رمضان رمضان, سلام رمضان رمضان رمضان. जी व्यूवर, सलाम रमज़ान नशियात में अवां सभिनी खे वरी भली कार चवां थी. नशियात अवां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी, टेलीनो 4G, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद, सुरहान प्रीमियम गोल्डस, रूह अफ़ज़ा ऐं ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार सां. कुझु नवनि महिमाननि असांखे जॉइन कयो आहे, उन जो तारुफ़ कराईंदी हलां. उन खां पोइ बाक़ाइदा ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे ऐं प्रोग्राम हिन नशियात जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं. सफ़ीर हुसैन मंगी साहब असांखे जॉइन कयो आहे. अस्सलाम वालेकुम, अव्हांखे भली कार चवां थी ऐं लख थोरा अव्हां हिते कही आया आहियो. मोहरम अली हुसैनी साहब पहिरियों खां ई मौजूदु हुया, अदी सईद आलम मौजूदु हुई ऐं मोहम्मद अफ़ज़ल मंसूरी साहब मौजूदु आहे. मोहरम अली साहब, अव्हांखे दरख़्वास्त कंदसि त पहिरियों नातिया कलाम अव्हां को पेश कयो, उन खां पोइ असां सिलसिले खे अॻिते वधायूं. बिस्मिल्लाह. सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैहि या हबीबल्लाह.
तुझ शान मथा कुर्बान नबी तुझ शान मथा कुर्बान नबी मुझबार बचा जिद जान नबी तुझ शान मथा कुर्बान नबी मुझबार बचा जिद जान नबी तुझ शान मथा महबूब खुदा जो आही अजब तो साण खुदा जो खास कुर्ब महबूब खुदा जो आही अजब तो साण खुदा जो खास कुर्ब सईं लाला कलमा सुहे तो खेल कब लाला कलमा सुहे तो खेल कब तोल जुड़ियो आह जहान नबी तुझ शान मथा कुर्बान नबी मुझबार बचा जिद जान नबी तुझ शान मथा सही बिना पाछे तुहें जो पाक जिस्म मख के बेवे जो ना है हुक्म बिना पाछे तुहें जो पाक जिस्म मख के बेवे जो ना है हुक्म साईं वध यूसुफ खा तुझी सूहा उतम वध यूसुफ खा तुझी सूहा उतम सारे आलम जा सरदार नबी तुझ शान मथा कुर्बान नबी मुझबार बचा जिद जान नबी तुझ शान मथा सही तो पैदा आदम खा भी अवल हित बड़े जी आए खत में रसल तो पैदा आदम खा भी अवल हित बड़े जी आए खत में रसल साईं कुन पैदा कयो रब तुझे मिसल कुन पैदा कयो रब तुझे मिसल सारे आलम में इंसान नबी तुझ शान मथा कुर्बान नबी मुझबार बचा जिद जान नबी तुझ शान मथा सैमा आया गुलाम रसूल तुझो हित मेहराब पर में छाहे मुझो माँ आया गुलाम रसूल तुझो हित मेहराब पर में छाहे मुझो साईं आड़ाए अरब कर कुर्ब पजो आड़ाए अरब कर कुर्ब पजो थी तुझो मरा मेहमान नबी
तुझ शान मथा कुर्बान नबी मुझा बार बचा जिंद जान नबी तुझ शान मथा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तमामु सुहिणो अंदाज़ माशाल्लाह वांजो, तमामु मिठड़ो अंदाज़। मोहम्मद अफ़ज़ल मंसूरी साहब मौजूदु आहे ऐं नबी साईं जन जो ज़िक्र त माना सुभान अल्लाह। नबी साईं जन जे सीरत मुबारक ते कुझु रोशनी विझंदो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अंधेरे में हिकिड़ी रोशनी जी मिसाल आहिनि। बेशक हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी हज़रत आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे हवाले सां अचे थो त सहाबा इकराम मां कुझु आया ऐं उन्हनि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां सवाल कयो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत बयानु कयो जेको अॼु तव्हां क्वेश्चन कयो आहे। इन खे मां अॻिते वधायां त हज़रत आयशा रज़ियल्लाहु अन्हा इन जो जवाबु उन वक़्तु ई ॾिनो त कान ख़ुलुक़ुहुल क़ुरआन, त उन्हनि जी सीरत त सॼी क़ुर आहे। क़ुर जेको चवे थो, क़ुर जंहिंखां रोके थो, क़ुर जंहिंजो हुकुम ॾिए थो, उहो सॼो कुझु हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत हुयो। यानी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हू मुकमल हिकिड़ो दाई हुयो जेको जंहिं शइ वटि जे शइ ॾांहुं सॾे पियो उन शइ ते मुकमल पंहिंजी ज़िंदगी अमल करे ॾेखारे पियो। यानी अमली नमूनो हुयो हिकिड़ो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा सहाबा आहिनि उहे फरमाइनि था, उन्हनि जी मोहबत उन्हनि सां आहे। चवनि था हिकिड़े राति मां चांडोकी राति में चंड खे ॾिसां थो, ॿिए पासे मां पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॾिसां थो त हाणे मूंखे फ़ैसिलो कंदे का मुश्किलात नथी थिए, छो त असांजो जेको चंड आहे उहो आसमान जे चंड खां इंतिहाई महबूब आहे ऐं इंतिहाई ख़ूबसूरत आहे। सुभान अल्लाह। उहे बि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खे असां ॾिसूं त उहा तमामु घणी सादी हुई ऐं अॼु जे इंसान खे जेकॾहिं ॾिसूं था ऐं असां इन ॻाल्हि खे मञूं था त असां दीन इस्लाम खे मञूं था ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत मुबारक खे बि मञूं था ऐं उन्हनि जो जेको किरदारु हुयो या रहण सहण हुयो या रहणी कहणी हुई, त यकीन कयो अॼु जे इंसान खे ॾिसी करे हैरत थींदी आहे त अॼु जे इंसान में अहिड़ी का बि शइ कोन आहे। जेकॾहिं असां कंहिं शख़्सियत खे आइडियल मञींदा आहियूं त पोइ उन जा कुझु गुण असां अपनाईंदा आहियूं त हिन शख़्सियत में इहे गुण आहिनि, इहे काश अलाह करे असांजे ज़ात में शामिल थी वञनि। त नबी साईं जन जी जेका ज़िंदगी आहे या जेका ज़ात आहे उनखां वधीक उत्तम, उनखां वधीक सुहिणी, उनखां वधीक ख़ूबसूरत का ज़ात न आहे ऐं उन्हनि खां वधीक को आइडियल थी नथो सघे। त उन्हनि जी सीरत मुबारक ऐं उनजी ज़िंदगी खां जेकॾहिं असां कुझु सिखूं त यकीन कयो ज़िंदगी असांजी बि अफ़ज़ल तरीन थी वेंदी। अदी सईदा मौजूदु आहे। अदी सईदा भला वहाँ कहिड़ो कलाम ॿुधाईंदियूं? हू सच में मौज सबा बणिजी आया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। थी वञे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
कंहिंखां मां सिख्या वरिती आहे कंहिंखां माशाल्लाह? जी मेरी तरबियत को तकरीबन 10 साल होने वाले हैं और मेरे उस्ताद मोहतरम मास्टर नदीम इकबाल नजमी साहब हैं। जी, और अभी आपने सिंधी कलाम पढ़ा, यकीन करें मैं इस वजह से मैंने आपसे सिंधी में सवाल किया क्योंकि मुझे बिल्कुल फील नहीं हुआ कि आप सिंधी नहीं बोलती। आप उर्दू स्पीकिंग है गालबन? जी मैं है ना? वैसे पंजाबी हूँ लेकिन पंजाबी हैं? जी, ये पंजाबी तो सोने हूँ। पे सुहागा हो गया। सो माशाल्लाह बहुत ज़बरदस्त आपका लहजा था, अंदाज़ था। एक तो आपका इंतखाब बड़ा कमाल का है और दूसरा माशाल्लाह आपका जो अंदाज़ है पढ़ने का वो मतलब ऐसा है कि सीधा रूह में उतर जाता है। और यकीन करें मुझसे पहले सुभान अल्लाह यहाँ से आया था। तो अपनी दाद समझें और मज़ीद मेहनत करें, आगे बढ़ें, हमारी दुआएं आपके साथ हैं। ये जो कलाम मैंने पढ़ा मैं इतना कहना चाहूँगी कि ये उर्दू में था और इसे मेरी बड़ी बहन सादिया आलम ने लिखा, लेकिन क्या इसे कहने? सिंधी में ट्रांसलेट मेरे वालिद मोहतरम मीमशीन आलम साहब ने किया। माशाल्लाह माशाल्लाह, और यकीन करें अल्फाज ऐसे थे कि मैं आपके साथ पढ़ रही थी वो कलाम। बहुत खूब माशाल्लाह। सो बहरहाल बहुत शुक्रिया कि आप हैदराबाद से इतनी दूर से यहाँ पर आई। थैंक यू सो मच। अमा जी वॾी महिरबानी, अमा जी वॾी महिरबानी जो अवां हिते कही आयो। ऐं मोहम्मद अफ़ज़ल साहब, अमा जी वॾी महिरबानी जो अवां बि हिते कही आयो। आख़िर में मां चाहींदसि अदो सफ़दर हुसैन मौजूदु आहे, आख़िर में उन्हनि खां कलाम ॿुधंदासीं। माइक हिन पासे ॾे शिफ्ट करे छॾियो जी। ऐं हीअ नशरात अव्हां खे ॿुधाईंदे हलां त पेश कई वई अव्हां सभिनी जे लाइ करशी जामे शीरी वारनि जे सहकार सां टेलीनो 4G वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद, सुरहाण प्रीमियम गोल्डर्स रूह अफ़सा ऐं ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार सां। ऐं उमेदु कयां थी त अव्हां खे अॼु की नशरात तमामु घणी पसंदि आई हूंदी, ॻाल्हियूं बि वणियूं हूंदियूं इनशाअल्लाह। हयाती बख़ैर, सुभाणे वरी जेकॾहिं ज़िंदगी साथ ॾिनो त अव्हां सभिनी जे ख़िदमत में हाज़िर थींदसि। तेसीं ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। इनशाअल्लाह सुभाणे मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चंद्र सितारा पोइ थिया अवल मुझो महबूब हुयो। चंद्र सितारा पोइ थिया अवल मुझो महबूब हुयो। अवल मुझो महबूब हुयो, अवल मुझो महबूब हुयो। पैगंबर प्यारा पोइ थिया अवल मुझो महबूब हुयो। पैगंबर प्यारा पोइ थिया अवल मुझो महबूब हुयो। लो कलम कायनात न हुई, मिड़ई मखलूकात न हुई। लो कलम कायनात न हुई, मिड़ई मखलूकात न हुई। हाँ मिड़ई मखलूकात न हुई। जिब्रील पारा पोइ थिया अवल मुझो महबूब हुयो। जिब्रील पारा पोइ थिया अवल मुझो महबूब हुयो। अवल मुझो महबूब हुयो, अवल मुझो महबूब हुयो। बादल बरसात न हुई, ॾींहं न हो का रात न हुई। बादल बरसात न हुई, ॾींहं न हो का रात न हुई। हाँ ॾींहं न हो का रात न हुई। ककर बेकारा पोइ थिया अवल मुझो महबूब हुयो। ककर बेकारा पोइ थिया अवल मुझो महबूब हुयो। अवल मुझो महबूब हुयो, अवल मुझो महबूब हुयो। पैगंबर प्यारा पोइ थिया अवल मुझो महबूब हुयो। दोनों को सवाब न हो, तगर के जो ताब न हो। दोनों को सवाब न हो,
तगर कहीं जो ताब न हो तगर कहीं जो ताब न हो समुंद्र सारा पोयथिया अवल मुझो महबूब होयो समुंद्र सारा पोयथिया अवल मुझो महबूब होयो अवल मुझो महबूब होयो अवल मुझो महबूब होयो पैगंबर प्यारा पोयथिया अवल मुझो महबूब होयो पैगंबर प्यारा पोयथिया अवल मुझो महबूब होयो Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक